के बुझा गारियूं ईअं बुझा ॾिना अथई वरी सैंडल कयो अथई मुंहिंजे मथां सैंडल चई मारींदुसि तोखे मूंखे का शइ जो डुख न आहे मुंहिंजे दाढ़ी जो डुख आहे हिन हितां वार पटिया अथई मुंहिंजा हे ॾिसो दाढ़ी मुंहिंजी पटी अथई हितां ऐं मां दाढ़ी जो मुंहिंजो अफ़सोस आहे दाढ़ी जे करे मां इहो हिकु जमियत वारा मुंहिंजा साथी आहिनि मूंखे इंसाफ़ खपे मुंहिंजी तकलीफ़ कई आहे वॾी मां वकार अहमद भट्टी मां जुमे वारे ॾींहुं दुकान ते आयो हुउसि 9 बजे दुकान खुलियो न हो 10 बजे मां चाबी इंतज़ार में वेठो हुउसि लुणी जी दुकान ते 10 बजे मां शटर मथे पियो कयां ॿ सिपाही आया मूंखे खणी विया हिकिड़ी अंजान जॻह ते बांदी रोड ते हुते मूंखे तशदद कई ऐं मूंखे ब्लैकमेल पिया कनि तूं आईएमई चेंज कंदो आहीं हीअं कंदो आहीं हूअं कंदो आहीं मां चयो मां क़ुर ते हथु रखंदुसि मां आईएमई चेंज न कंदो आहियां ऐं न को मां अहिड़ो कमु कंदो आहियां मां साफ़ सुथरो माण्हू आहियां भली क़ुर खणी पियो था मां हुननि खे चयो इहो लफ़्ज़ हिकिड़ो आहे सिपाही उहो बदतमीज़ी पियो करे त हुननि चयो त तुंहिंजी वीडियो आई आहे चोर भाथियो अथई तुंहिंजे मथां मोबाइल पई आहे दुकान जी त जेसि ताईं मूंखे ख़बर न हुई चोर आहे या छा आहे उहो मोबाइल मूंखे ॾेई वियो हिकिड़े ॾींहुं पहिरियों मूंखे ख़बर न हुई मोबाइल इहो चोर आहे उहो ॾेई वियो मूंखे जीमेल ID हुन में लॻल हुई ऐं पिन न पई करे कमु हुनजी त मां हुनजो रखियो मोबाइल वरी उहो राति जो मोटी कोन आयो मूंखे इहो ख़बर हुजे आहे चोर आहे त मां मोबाइल न वठां ऐं मूंखे हुते धमकायो अथई ऐं वीडियो जेॾी महिल हुन छोकिरे जी मूंखे ॾेखारी त मां मञियो ऐं मोबाइल मूंखे ॾेई वियो आहे जीमेल ID हिन में लॻल आहे भली तव्हां ॾिसो आईएमई चेंज न आहे थियल तव्हां मां कूड़ कोन थो हणां भली क़ुर खणी अचो भली चवे कुझु बि चवे मां न मञंदुसि हिन ॻाल्हि खे मां आईएमई चेंज न कई आहे न को मुंहिंजो सॉफ्टवेयर जो आईएमई जो कमु आहे मां जीमेल ID हथ ते हुनखे खोले ॾियां को बि खोले सघे थो आईएमई ID मां आईएमई चेंज न कई आहे मां हलफ़ खणंदुसि हिन नाले जो बाक़ी जीमेल ID जे लाइ मूंखे ॾेई वियो मूंखे ख़बर न हुई चोर आहे पोइ मूंखे हुते रखियो अथई मां हुननि सिपाहियुनि खे चयो मूंखे थाणे ते खणी हलो मूंखां गवाही वठो मूंखां का माना थींदी आहे परमिशन उहो वठो क़ुर खणी अचो क़ुर ते मां हथु रखंदुसि मुंहिंजो माना आईएमई जो कमु न आहे यूनियन जो बिल्कुलु कसमनामो ॾिनल आहे की आईएमई जो कमु हिते न थींदो आहे ऐं ॿी ॻाल्हि पोइ मां चयो हुननि खे त मूंखे वठी हलो तव्हां थाणे ते मूंखे वठी आया त थाणे में मूंखे कोन क्वार्टर में वठी आया क्वार्टर जीअं खोलियो त SHO बीठो न को हुन पुछियो मूंखां न को छा अची मूंखे ॿ चपटूं 4 ऐं दाढ़ी मां ईअं छिके मूंखे छिकियो अथई मूंखे मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि क़ुर ते हथु रखंदुसि दाढ़ी सां मूंखे छिकरायो आहे मुंहिंजो अदालो मुंहिंजा साथी जमियत उलमा इस्लाम वारा वठी ॾींदा दाढ़ी जो बाक़ी हिकिड़ी यूनियन वठी ॾींदी ऐं ॿी ॻाल्हि पोइ अलाए छा डीलिंग थी आहे मोबाइल मार्केट वारनि सां ॿाहिरि बीठा मुंहिंजा साथी त पोइ चयो पियो FIR करायां मां जो FIR कयो साईं मां चयो हुनखे मां चयो मां ॾोही वार आहियां त मुंहिंजी FIR कयो भली को मसइलो न आहे बाक़ी रही ॻाल्हि मां आईएमई वरी बि हुनखे चयो त वीडियो रिकॉर्ड पियो करे मां चयो मां आईएमई जो कमु न कंदो आहियां भली मूंखे बुझा गारियूं ईअं बुझा ॾिना अथई वरी सैंडल कयो अथई मुंहिंजे मथां सैंडल चई मारींदुसि तोखे मां चयो मां चोर आहियां त मुंहिंजी FIR कजो तव्हां को मसइलो न आहे मां पंहिंजो हिसाबु कोर्ट मां वठंदुसि को मसइलो न आहे मां चोर न आहियां मां वरी बि इहा ॻाल्हि कंदुसि तव्हां सां मां चोर न आहियां ऐं मुंहिंजी जेकी दाढ़ी वारो हिसाबु आहे न मूंखे वठी ॾियो मूंखे का शइ जो डुख न आहे मुंहिंजी दाढ़ी जो डुख आहे हिन हितां वार पटिया अथई मुंहिंजा हे ॾिसो दाढ़ी मुंहिंजी पटी अथई हितां ऐं मां दाढ़ी जो मुंहिंजो अफ़सोस आहे दाढ़ी जे करे मां इहो एक्शन कयो आहे बसि ऐं मूंखे हिसाब किताब मूंखे आवाम मोरे जी मूंखे सुञाणे थी SSP खे मां भवं थो ॿुधां ऐं बाक़ी जेको असांजो आहे सभु वॾा रिक्वेस्ट थो कयां मूंखे इंसाफ़ वठी ॾियो उहिदेदार आहिनि मुंहिंजा मोबाइल मार्केट वारा मुंहिंजा जमियत वारा मुंहिंजा साथी आहिनि मूंखे इंसाफ़ खपे